मोरो रिपोर्ट मुश्ताक अली कोराई। मोरो हद न्यू जतोई चौकी डे पारजा में ॾोहारी सरगर्मियुनि उरूज माणे वरितो। अवाम पाण खे गैर महफ़ूज़ समझण लॻो। ॾोहारी आया हर रात जो कंहिं न कंहिं कुंड ते ॾोह जे कामयाब कार्रवाई करे असां सां फरार थियो वञनि। हद पुलिस जी बेवसी ते माण्हुनि खे ॾंदे आङिरियूं अची वयूं। हद न्यू जतोई इलाइक़े उन जे आसपास अवाम जागण लॻी। पुलिस सिछो गुलनि वारो पहिरियाण पाए सुम्हण लॻो। ॾोहारियुनि जी ॾाढनि जो एसएसपी नौशर फिरोज़ नोटिस वठी न त भरपूर एहतजाज कयो वेंदो। सियासी समाजी अॻवान तफ़सील मूजिब डेपारजा साईं हैदर शाह जे ॻोठ मां फ़क़ीर यासीन ख़ासखेली जे घर खे चोर खाट हणी अल्ह तल्ह ॿुहारे विया। चोरी वापसि कराई वञे। मिसकीन फ़क़ीर माण्हू आहियूं। फ़क़ीर यासीन ख़ासखेली इलाइक़े जा मौजूद वसवारनि सां गॾु हथ ॿधी अपील थो कयां। आईजी सिंध डीआईजी शहीद बेनज़ीराबाद एसएसपी नौशर फिरोज़ ऐं मोरो डीएसपी खे त मदद करे चोरी थियल सामान वापसि ॾियारियो वञे न त ॿी सूरत में एहतजाज जो रस्तो इख़्तियार कयो वेंदो।